फिशरीज़ खाते सखर में मुक़रर ऑफिसरनि जी करप्शन, करोड़ रुपयनि जी बजट गायब। हैचरी में सरकारी ख़र्च सां तैयार कयल मच्छी जो बिज। फिशरीज़ खाते सिंध पारां सखर में मुक़रर कयल डायरेक्टर अरबाब सोलंकी ऐं करप्ट अमले पारां वापारियुनि खे विकिरो करण जे इतलाउ ते मीडिया वर्कर पहुता, जॾहिं त साफ़ जे पहुचण ते डायरेक्टर सखर अरबाब सोलंकी खिसकी वियो। जंहिं बाद उते मौजूद ख़रीदार मच्छी जा वापारी बौखलाहट जो शिकार थी विया ऐं ऑन दी कैमरा सच चई ॾिनऊं। हुननि ॿुधायो त ताल किनारे ऐं मुंड जमड़ाऊ वारे इलाइक़नि में सवे एकड़नि में सरकारी ढंढूं आहिनि, जिन मां लखें रुपयनि जी हर साल मच्छी मारण लाइ ऑफिसरनि मां खां रिश्वत एवज़ मिली भगत करे 520 रुपयनि में हिक साल लाइ लाइसेंस परमिट वठंदा आहियूं। जिन ढंढनि मां वधीक फ़ाइदो वठण लाइ फिशरीज़ खाते जे ऑफिसरनि खां पैसनि एवज़ मच्छी जो बिज ख़रीद करे विझंदा आहियूं। पर असांखे ॼाण न आहे त ऑफिसर मच्छी जो बिज विकिरो करे पैसा सरकारी खज़ाने में जमा कराइनि था या अलाए न, पर असां पंहिंजा पैसा ॾींदा आहियूं। ॿिए तरफ़ डायरेक्टर अरबाब सोलंकी सां फ़ोन कॉल ते ॿुधायो त साल में हिकु भेरो मच्छी जो बिज वधी जफ़ाकशी ऐं जिदोजहद सां तयारु कयो वेंदो आहे, जेको बि असां सिंधु दरिया ऐं सरकारी ढंढनि में विझंदा आहियूं ऐं इन बिज जा कंहिं खां बि पैसा न आहियूं वठंदा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।